मनड़ो में शेयर कंदा तो मनड़ो में गोठ पनाह डायरी में सिम नालो उथरी पियो है जै सबब पानी गोठन वधन लगो है। अहम खबर बाबत नाज़रीन अवांखे अपडेट करे आयूं। मनड़ो में जिते गोठ पनाह डायरी में सिम नालो उथरी पियो है जै सबब पानी गोठन वधी रहियो आहे जै सबब आबादकारन पारा फसलन के कापारी धक लगन जो भी खदशो जाहिर किया वियो है। अहम खबर बाबत नाज़रीन अवांखे अपडेट करे आयूं। मनड़ो में जिते गोठ पनाह डायरी में सिम नालो उथली पियो है जै सबब पानी गोठन फसलन काहे पियो है जै सबब आबादगारन पारा सख्त मुश्किलातन के मुंह ॾियणो पइजी रहियो आहे। आबादगारन सख्त गनतीब ज़ाहिर करे छॾी आहे। मुतासिर गोठाणन पारा सिम नाले जी छांटी कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। मनड़ो में या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर करे आहियूं। गोठ मोहम्मद पनाह डायरी वटां सिम नालो उथली पियो आहे। पानी गोठन ऐं फसलन काहे पियो आहे। मुतासिर गोठाणन पारा सिम नाले जी खाटी कराइण जो मुतालबो पिण कयो वियो आहे। मनड़ो में या ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे आहियूं। गोठ मोहम्मद पनाह डायरी वटां सिम नालो उथली पियो आहे। पानी गोठन ऐं फसलन में काहे पियो आहे। खबर बाबत नाज़रीन अवांखे अपडेट करे आयूं। मुतासिर गोठाणन पारा सिम नाले जो जी खाटी कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। खबर नाज़रीन अवां सां शेयर करे आयूं। मनड़ो में जिते गोठ मोहम्मद पनाह डायरी में सिम नालो उथरी पियो आहे जै सबब पानी गोठन वधन लगो आहे जॾहिं त फसलन के भी नुक़सान जो खदशो ज़ाहिर कयो वियो आहे। गुलाम मोहम्मद भट्टी मनड़ो का साजा टेलीफोन लाइन ते मौजूद है। तफसील मालूम कंदासीं। जी गुलाम मोहम्मद, छा तफसील आहिनि त गोठ पनाह डायरी में सिम नालो उथरी पियो आहे, छा नुक़सान पहुतो आहे, इन हवाले सां कहिड़ा अपडेट्स? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुमि। मनड़ो भरिसां गोठ मोहम्मद पनाह डायरी में गोठ पनाह डायरी में गोठ गोठ बुढो डायरी ऐं ॿियनि जे साम्हूं सिम नाला उथरण सबबि सिम नालनि जो धंधो पानी गोठन कब्रस्तान फसलन ऐं दरगाहन रोक पीर समेत ॿियनि में बि जेको आहे दाख़िल थी चुको आहे। इन जो कारण इहो ई आहे त जेको सिम नालनि जी काफ़ी टाइम खां घाटी नथी आहे, उनजे करे जेको आहे सो पाणी आवाज़ करे गोठन खे फसलन खे नुक़सान ॾेई रहिया आहिनि। जी गुलाम मोहम्मद भट्टी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।